लाहौर हाई कोर्ट निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ के 15 अक्टूबर ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। लाहौर हाई कोर्ट में क़ुरान पाक जी तस्हीह थियल तर्जुमे बाबति केस जी ॿुधणी थी आहे। वफ़ाक़ी हुकुम जो वकील अदालत में पेश थियो। 8 महीननि खां वफ़ाक़ी हुकुम जी रिपोर्ट नाहे मिली। जज जो इहो चवणु हुयो, छा तव्हां हिते घुमण आया आहियो, रिपोर्ट छो न जमा कराई आहे। जज इहो पुछाणो कयो। अहम ख़बर मांखे ॾियूं पिया। लाहौर हाई कोर्ट निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ के 15 अक्टूबर ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। लाहौर हाई कोर्ट में क़ुरान पाक जे तस्हीह थियल तर्जुमे बाबति केस जी ॿुधणी थी आहे। जज रिमार्क्स न त वफ़ाक़ी हुकुम जो वकील अदालत में पेश थियो। 8 महीननि खां वफ़ाक़ी हुकुम जी रिपोर्ट नाहे मिली। छा तव्हां हिते घुमण आया आहियो, रिपोर्ट छो न जमा कराई आहे। ब्रेकिंग न्यूज़ हम सां शेयर करे रहिया आहियूं। लाहौर हाई कोर्ट मां निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ के 15 अक्टूबर ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। लाहौर हाई कोर्ट में क़ुरान पाक जी तस्हीह थियल तर्जुमे बाबति केस जी ॿुधणी थी आहे।